नाज़रीन, मीरपुर ख़ास में डिप्टी डायरेक्टर लाइव स्टॉक डॉक्टर हाकिम अली जलबाणी की प्रेस कॉन्फ्रेंस। अचो त ॾेखारियूं था तव्हांखे हिन रिपोर्ट में। डॉक्टर हाकिम अली जलबाणी प्रेस सेक्रेटरी ऑफ पाकिस्तान वेटनरी मेडिकल एसोसिएशन सिंध जोन। जीअं त असां पाकिस्तान वेटनरी मेडिकल एसोसिएशन सिंध जोन जा उहिदेदार ऐं सेंट्रल एग्जीक्यूटिव जा सेंट्रल CEC जा उहिदेदार, गवर्नमेंट ऑफ सिंध डिप्टी कमिश्नर नौशर फिरोज़, SSP नौशर फिरोज़ खे रिक्वेस्ट था कयूं त असांजे सीनियर वेटनरी ऑफिसर डॉक्टर ज़ुल्फ़कार अली एथो साहब खे जन बि गवर्नमेंट जे प्लाट ते कब्ज़े करण लाइ आया हुआ, कब्ज़ा माफ़िया जेके हुआ जन बि उनखे धमकियूं ॾिनियूं आहिनि, उन खिलाफ़ सख़्तु एक्शन खयो वञे। ऐं असां PVM जा उहिदेदार ऐं CEC जा उहिदेदार इन शइ जी असां सख़्तु लफ़्ज़नि में मुज़म्मत कयूं था। असांजो डॉक्टर ज़ुल्फ़कार अली एथो साहब सीनियर वेटनरी ऑफिसर नौशर फिरोज़ में आहे, जेको राति ॾींहुं महिनत पियो थो करे, बेज़बान जानवरनि जी ख़िदमत पियो थो करे ऐं उन्हनि खे जेके कब्ज़ा माफ़िया जेके मोतमार धमकियूं ॾियनि ऐं गवर्नमेंट जे प्लाट ते, हॉस्पिटल जे प्लाट ते थी कब्ज़ो कनि, मां सम्झां थो त इहा शइ बिल्कुलु ग़लति आहे ऐं इन शइ जो गवर्नमेंट खे कुझु न कुझु करणु खपे। असां गवर्नमेंट ऑफ सिंध खे रिक्वेस्ट था कयूं ऐं DC नौशर फिरोज़ खे रिक्वेस्ट था कयूं, SSP नौशर फिरोज़ खे रिक्वेस्ट था कयूं त हिन कब्ज़ा माफ़िया ख़िलाफ़ सख़्तु एक्शन खयां वञनि, सख़्तु क़दम खयां वञनि ऐं इन शइ जी इन्वेस्टिगेट कई वञे ऐं इन गवर्नमेंट हॉस्पिटल जे प्लाट खे बचाए वञे कब्ज़ा माफ़िया। छो त इहे हॉस्पिटल जो प्लाट आहे ऐं हॉस्पिटल जे प्लाट ते ई गवर्नमेंट जूं शयूं ठही सघनि थियूं ऐं असांजो डॉक्टर इन शइ खे, इन हॉस्पिटल जा जेके बि प्लाट आहिनि, हॉस्पिटल जा जेके बि क्वार्टर आहिनि, इन शयुनि ते उनजी नज़रसानी आहे ऐं इहे कब्ज़ा माफ़िया इन्हनि शयुनि जूं इन्हनि प्लाटनि ते उन्हनि जूं नज़रूं हूंदियूं आहिनि। छो त असांजा डॉक्टर पूरी सिंध में असांजा डॉक्टर अदम तहफ़ुज़ जो शिकार आहिनि। असां ॾिसूं था त किथे न किथे असांजे वेटनरी डॉक्टर सां को न को वाक़ियो थिए थो। इहो छो? असां यूनियन वारा सख़्तु लफ़्ज़नि में जिते जिते बि असांजे डॉक्टर अदम तहफ़ुज़ आहिनि, जिते जिते बि असांजे डॉक्टरनि खे परेशान कयो थो वञे, असां PVM जा उहिदेदार, CEC जा उहिदेदार सख़्तु लफ़्ज़नि में मुज़म्मत कयूं था ऐं असांजे रिक्वेस्ट था कयूं आला अख़्तियारनि खे त असांजे अदम तहफ़ुज़ में जेके बि डॉक्टर आहिनि सभिनी जो डिफेंड कयो वञे, सभिनी जो बचाव कयो वञे ऐं उहे जीअं पुरसुकून ज़िंदगी गुज़ारे सघनि, उन्हनि जा जेके फैमिली आहिनि पुरसुकून ज़िंदगी गुज़ारे सघनि। ऐं वरी बि असां रिक्वेस्ट था कयूं गवर्नमेंट ऑफ सिंध खे, डिप्टी कमिश्नर नौशर फिरोज़ खे, SSP नौशर फिरोज़ खे त इन हॉस्पिटल जे प्लाट जी इन्वेस्टिगेट कई वञे ऐं असांजे सीनियर वेटनरी ऑफिसर डॉक्टर ज़ुल्फ़कार अली एथो साहब खे जन बि मोतमार धमकियूं ॾिनियूं आहिनि, उन्हनि ख़िलाफ़ सख़्तु क़दम खयां वञनि, उन्हनि ख़िलाफ़ सख़्तु एक्शन खयां वञनि जीअं आईंदा को बि कब्ज़ा माफ़िया जेको आहे गवर्नमेंट जे प्लाट ते कब्ज़ो न करे।